अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वहदा वस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। महतरम सामीन इकराम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत के पुठले दर्स में अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी परवरिश अने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अबू तालिब के साथ मुल्क शाम के सफ़र के ताल्लुक़ से पा गुफ्तगू हुई हुई। अज जे दर्स इंशाअल्लाह मुल्क शाम की वापसी का बाद जा कुछ हालात जो तस्करो कंदासीं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुल्क शाम के सफ़र ता जर पाछा वरिया पोइ हिते जो मक्के में पंहिंजे गांव में मक्के वारनि जी बकरी चराए मथे लगी विया। बकरियों चराईंदा पिया हुआ ने अबू तालिब के साथ पण तिजारत जा उसूल ज़वाबित जो वे या लेन देन जा तरीक़ा तौर तरीक़ा वे सीखिया पे। अबू तालिब जी सोहबत में रही करे तिजारत जा पण कुछ उसूल ज़वाबित नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीखी विया। बकरियों चराए जी हिकमत उलमा इकराम हिकिड़ी बयान फरमाई था जे जहिड़ी तरह से बकरियों चारण हिकिड़ो मुश्किल कम है, मुश्किल अमर है, अड़ी तरह से जे सनू माल है इनकी हर एतबार से दराड़ के या चाराए वाले के भरपूर तरीके से नज़र रखनी खपे, चौकन रोनो खपे। जराक नज़र आड़ी बुझी थी तो को जानवर पर खणी वेंदो या को बीमारी पई हुई तो पण या बकरी पंहिंजे वग न अलंग थी वञे तो माड़ा इन मथे मतलब बोरो ध्यान ॾियणो खपे थो। जे बकरियों चारे इन मणी की बेरो रखणो है, बेरे तरीके से हलाणो है ने एकदम नरम मिजाज तरीके हलाणो है। जे जराक इंसान गुस्सो थी वञे या वधारे हणी छॾे तो पोइ सनो माल पूरो तो आगे हली करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के कौम के संभालणो हुओ, कौम के बेरो करणो हुओ, तौहीद मथे कौम के जमा करणो हुओ। सख्ती से न बल्कि नरमी से अगर सख्ती थी तो जी बकरी मथे सख्ती थी बकरी जो अंजाम कुर्ते अड़ी तरह से कौम पर टुटी वञे तो इन मां हिकिड़ी हिकमत उलमा इकराम ई बयान फरमाई था। खैर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 20 वरह की उम्र सूदी या 20 वरह टा उम्र जो बकरियों मक्का वारे जो चारींदा पिया हुआ ने अबू तालिब के साथ ये तिजारत वगैरह पण जारी रहंदी हुई, सिखंदा पिया हुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र जर 20 वरह जी थी उन वक्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी जंग में शिरकत फरमायो थियो। वो कुरैश अने गैलान कबीले के दरमियान जंग थी पई, लड़ाई थी पई, हुरमत वारे मेणे में से पे लड़ाई थी। उन जंग में प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो किरदार ई हो जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर जंग चालू थी पिण जे काकें जे साथ जंग में विया उन जंग में काकें के तीर खणी ॾिनो थे बस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एतिरो किरदार हो। खैर ये जंग गच वक्त हली जंग ख़त्म थी जो नालो ज नथी करे, जंग चालू ज थी पई। बॉय फरीक बॉय धुरियों सरचा करला राजी न हुयूं। बिला आख़िर इन गाल मथे फैसलो थियो, इन गाल मथे राज़ी थियूं जे जिन कबीले जा जिन ख़ानदान जा वधारे माण्हू मरिया वे क़त्ल थिया वे उनके दियत ॾे में अचे, उनके उनजो बदलो ॾे में अचे। इन गाल मथे फैसलो थी करे लड़ाई ख़त्म करे में वई जे अॼोटा जंग नहीं थी, लड़ाई नहीं थी। ये लड़ाई जो फैसलो थी वो ये लड़ाई इतने ख़त्म थी हुई, ये जंग जो फैसलो इतने ही ख़त्म थियो। इन ही मेणे में तीसी ॿियो हिकिड़ो हादसो पेश आयो। ज़ुबैदी कबीले जो हिकिड़ो माण्हू तिजारत जी गर्ज से तिजारत ला करे मके आयो, तिजारत जो सामान खणी आयो। आस बिन वाइल को सरदार हो, इन ताजिर इंसान वटा कुछ सामान खणी करे भॼी वियो। रक़म पर न ॾिने, इन जो एवज़ जो मुआवज़ो थिए, पैसो थिए, उजरत थिए, वो उजरत पर न ॾिने। सामान खणी वियो, सामान जा पैसा पर न ॾिने। ई ताजिर इंसान अजनबी माण्हू इन शहर में आयो, परेशान थी वियो। घणे माण्हू की मदद ला करे आवाज़ ॾिने लेकिन को माण्हू इनकी मदद करण ला करे तैयार न हो। ॿिए ॾींहुं सुबुह जो जबल अबू कैस मथे चढ़ी करे शायरी अंदाज में अशार के अंदाज में माण्हू वटा मदद मंगे, मदद तलब करें।
उन वक़्तु अरब जा जो वॾा वॾा सरदार हूंदा हुआ, काबे जी सहन में, काबे जे ओटे या काबे जे आस पास वेठा हुआ पंहिंजी मजलिस क़ाइमु करे। अहिड़े जे वक़्त में वो इंसान, वो ताजिर जबल अबू क़ैस मथे चढ़ी करे ऐलान करे थो जे आऊं बेयारो मददगार आहियां, मुंहिंजो माल लुटिजी वियो। ये अरबी अशआर जे अंदाज़ में पढ़ी करे शेरी अंदाज़ में मदद तलब करे थो। उन वक़्तु ज़ुबैर बिन अब्दुल मुत्तलिब उबा थियनि था ने सरदार के चवनि था जे भला हिन माण्हू खे बेयारो मददगार छॾे में अचे, हिन माण्हू जी ज़रूरु मदद करणी खपे जेको पाण खे आवाज़ ॾे थो, पाण खे बोलाए थो, मदद लाइ करे सॾु करे थो। त कुरैश वारा किन हिकिड़े घर में जमा थिया ने पोइ मुआहिदो कयो, मीटिंग कयो, हिकिड़ी कमेटी बनायो, जंहिं कमेटी नालो हिल्फुल फुज़ूल रखी में आयो। इन ॻाल्हि मथे मुआहिदो थियो जे मज़लूमे जी, ग़रीब जी या कमज़ोर जी मदद करे मचींदी, अने ज़ालिम जो ज़ालिम हक़ जटियो हुयो उन ज़ालिम हक़ पासे जटे करे मज़लूम के ॾेई मचींदो, अने ज़ालिम के ज़ुल्म न रोके मचींदो। इन मीटिंग में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पण आवाज़ ॾिनो हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पण शिरकत जी दावत ॾिनो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशी सां लब्बैक चवंदे इन मीटिंग में हिल्फुल फुज़ूल में शरीक थिया। अहिड़ी मीटिंग हुई जे मज़लूम जी मदद करे मचे, कमज़ोर जी मदद करे मचे, ज़ालिम के रोके मचे। इन वजह से नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन मीटिंग में शरीक थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन मीटिंग के बारे में पोइ चवंदा पिया हुआ जे अॼु पण कुफ़ार मक्का जा कुफ़ार हिल्फुल फुज़ूल जहिड़ी मीटिंग कई, कमेटी बनाई, त अॼु पण मोहम्मद उन मीटिंग में तैयार शिरकत करण लाइ तैयार है। अहिड़ी मीटिंग हुई जे कमज़ोरनि जी मदद थिए। एतिरे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा पिया हुआ जे अॼु पर अगरि अहिड़ी कमेटी बुलाए में अचे, अहिड़ी मीटिंग रखे में अचे, त आऊं अॼु पण उन अहिड़ी मीटिंग में तैयार आहियां वञण लाइ करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु चऊं जे अगरि अहिड़ी कमेटी में निकिरे लाइ करे, अहिड़ो मुआहिदो तोड़े लाइ करे मूंखे सुर्ख उठिन जो वाड़ो या सुर्ख उठिन जी छांग ॾिए त पण ही मुआहिदो आऊं न तोड़ियां। निर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अख़लाक़ जे जिन मीटिंग में ग़रीब जी मदद लाइ करे मीटिंग रखी में वई, जिन मीटिंग में मज़लूम जो हक़ ॾिने जी ॻाल्हि करे में वई, नबी चऊं अगरि इन मीटिंग जो मुआहिदो तोड़े लाइ करे या मूंखे चएं जे तूं मुआहिदो तोड़े छॾ, उन मुआहिदे जे बदिले, इन अहद जे बदिले तोखे असां उठ ॾींदासीं, सुर्ख लाल उठ। उन ज़माने में अरब में सुर्ख उठ, लाल उठ बड़ी क़ीमती चीज़ हुई, बड़ी पैसे वारी हुई। तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चऊं अगरि मूंखे लाल उठें जी छांग पड़िए तो पण वही मुआहिदो न तोड़िया। निरो नबूवत ना मौन पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी बहितरीन मीटिंग में हिल्फुल फुज़ूल जहिड़ी मीटिंग में शरीक थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इस्लाम ना मौन, नबूवत ना मौन पर नबी जी अंदर कमज़ोरें ज़ईफ़ें जो मज़लूम जी मदद करे जो जज्बो हौसलो हूंदो हो। इहे कुछ ॻाल्हियूं मुल्क शाम जी वापसी का बाद हिल्फुल फुज़ूल अने जंग थी हुई कबीले गीलान अने कुरैश कबीले के दरमियान जो कुछ तस्करो सो। अल्लाह तबारक व तआला सा दुआ है अल्लाह तबारक व तआला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सुने जी अने उन मथे अमल करे जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।